प्रसाद जे लाइ इहा निमाणी वेनती कयां, प्रसाद यानी आशीर्वाद। आशीर्वाद यानी प्रभु जी कृपा, जोर जबरदस्ती न थींदी आहे उन ते। त प्रसाद यानी आशीर्वाद, उहो जेतिरो मिले दोनों प्रेम सां वठिजे। उन में तव्हां ॿियनि खे बि खारायो, 10 माण्हुनि खे खारायो, हा न। प्रसाद में ईअं न की असांखे 2 दोना खपनि, 3 खपनि, ऐं उहो वठे जंहिंजे घर में कोई कोन्हे, ग़रीब आहे, भोजन जी दिक़त आहे, उनखे तव्हां 3 बि खारायो त कोई बुराई बि न आहे, ठीकु आहे। भगवान उनखे उन अवस्था में रखियो आहे, प्रभु जी कथा जो अमृत पीतो अथई, आशीर्वाद वठी वञे, ठीकु आहे, काई ॻाल्हि न आहे। 1 दोनो वधीक खाई वेंदो त खोट न पवंदी। पर जेके संपन्न समृद्ध माण्हू आहिनि उहे बि 2-2 3-3 दोना वठी वञनि, उहो ग़लति आहे। हा, लंगर हले त बि ॻाल्हि आहे, पोइ डट के बढ़िया पेट भरे खाई वञो, 3 ॾींहं पोइ वरी उपवास रखो भले, हा उहो त प्रभुअ जो भंडारो आहे, चकाचक खाई वञो। पर प्रसाद में लोभ इहो कलजुग अथव, ध्यानु रखिजो। प्रसाद जेको सभिनि खे बराबरि वितरित थो थिए ओतिरो ई वठणु खपे। कई बार मां प्रसाद वठंदो आहियां त मां ॾिसंदो आहियां सभिनि खे भाई 1 केलो थो हले, पोइ मूंखे 2 केला ॾींदा। सभिनि खे जेको दोनो हले थो त मूंखे चकाचक ईअं भरे ईअं बढ़िया गोवर्धन पहाड़ ठाहे, मां छा था कयो भैया, ओतिरो ई प्रसाद ॾियो जेको सभिनि खे था ॾियो। हिकु त असांखे प्रसाद रूप में अलॻि ई हाट पाट भरे था मोकिलिनि, हा न भई ठीकु आहे, प्रसाद जे रूप में उहो अलॻि था मोकिलिनि की ठाकुर जी जो प्रसाद जेको आहे भोजन रूप में अलॻि था मोकिलिनि। पर न, अगरि प्रसाद जी दोने जी वारी थी अचे, जेको असां लाइन में लॻी करे पंक्तिअ में वठूं था, त उहो सभिनि खे समान सेवादारी बि बाटनि ऐं वठण वारा बि समान वठनि, हा न भाई। सेठ खे बि ओतिरो ई, अरबपति खरबपति हुजे ऐं कोई ग़रीब हुजे, बिल्कुलु निर्धन हुजे, उनखे बि ओतिरो ई। हा, बाक़ी जंहिंखे ज़रूरी आहे, मां ॿुधायो मौक़े खे, उनखे अलॻि ॻाल्हि आहे। त प्रसाद त ईअं आहे की कण बि मण थींदो आहे। 1 दोनो आहे, 1 माण्हू खाई करे प्रसाद तृप्त थींदो, पर 1 ई दोने में 20 माण्हू बि खाई था सघनि, एतिरो उहा बि ओतिरी आशीर्वाद आहे, घटि न आहे। चवण जो अर्थ एतिरो ई आहे की प्रसाद में लोभ न हुजे, लालच न हुजे, इन तरह सां प्रसाद वठिजे। प्रसाद खे भोजन बुद्धीअ सां न वठिबो आहे, आशीर्वाद भाव सां वठिबो आहे। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। हाँ, नंढा नंढा ॿार कंदा आहिनि त सम्झ में थो अचे, पर समझदार माण्हू हमेशह धर्म जो पालन करे। बोलो महाप्रसाद की।